तमाम दोस्तनि खे आउं भलीकार चवां थो आर-बीएस रिसर्च बिज़नेस अकेडमी तरफ़ां। अॼु मां हिकिड़ी नई ॿी वीडियो खणी आयो आहियां जंहिंमें आउं इहो सम्झाईंदुमि त वेरिएबल खे जेको आहे उहो कीअं मर्ज कजे पंहिंजे डेटा सेट में। दोस्तो अक्सर ईअं थींदो आहे त असां जेका डेटा आहे उहा जेको आहे ॿिनि या टिनि जेको सेक्शन में असां उहा डेटा कलेक्ट कंदा आहियूं। हाणे उहा डेटा खे हिकिड़े सेट में कीअं मर्ज कजे, छो जो इहो तमामु ॾुखियो थी वेंदो आहे त असां मुख़्तलिफ़ जेको आहे डेटा सेट में असां वटि मुख़्तलिफ़ सेट हुजनि डेटा में, कुझु हुते डेटा हुजे, कुझु हुते कुझु, ऐं उनखे अलॻि उनखे एनालाइज़ करणु मुमकिन न रहंदो आहे। हाणे ज़रूरत इहा हूंदी आहे त इन डेटा खे खणी करे हिकिड़ी फाइल में विझूं या मर्ज कयूं। इनखे कीअं कजे इहो ॾाढो इम्पोर्टेंट आहे। कॾहिं कॾहिं असांखे डेटा उहा जेका स्पीसीस मिलंदी आहे त ॾाढो आसान थी वेंदो आहे, पर हिकु डेटा असांखे उहा एक्सेल में मिले थी त उनजे लाइ बि जेका मूं ॿ टे वीडियोस आहिनि त उहो एक्सेल वारी डेटा तव्हां स्पीसीस में कीअं आणियो। हाणे एक्सेल में बि जेका मुख़्तलिफ़ जेके फॉर्मेट हूंदा आहिनि, एक्सएल एस एक्सा या डेट फाइल आहिनि, उन हवाले खां बि तव्हां उहा डेटा कीअं मर्ज कयो या उहा डेटा पंहिंजे स्पीसीस में कीअं आणे करे ऐं उनखे स्पीसीस में कन्वर्ट करे वरी उन स्पीसीस खे डेटा खे मर्ज कीअं कयो। इन हवाले खां मुंहिंजो कुझु वीडियोस आहिनि, लिंक मां हिते ज़ाहिर ॾेई छॾी आहे, तव्हां उन लिंक ते वञी करे उहो बि तव्हां वीडियो ॾिसी सघो था। त एक्सेल जे जेके मुख़्तलिफ़ फॉर्मेट वारी डेटा जेके उन में एक्सेल में तव्हांखे डेटा मिले थी त उनखे तव्हां स्पीसीस में कीअं खणी अचो। बहरहाल हिकु असांजो टॉपिक आहे उहो आहे मर्जिंग वेरिएबल, ऐं असां में इहो बि डिस्कस कंदासीं त मर्ज वेरिएबल कीअं कयूं ऐं मर्ज केस कीअं कयूं, केस ऐं वेरिएबल ॿई कीअं मर्ज कयूं। अॼु हिन जेको आहे हिन स्पीसीस जी हिन वीडियो जो इहो टॉपिक आहे। मुंहिंजी कोशिशि इहा आहे त नंढा नंढा वीडियो ठाहिजनि, छो जेको मुंहिंजो स्लोगन आहे मुंहिंजे चैनल जो उहो ई आहे त लर्न स्पीसीस इन स्मॉल डोज़ेस। त स्पीसीस कुझु दोस्तनि लाइ काफ़ी ॾुखियो हूंदो आहे उनखे सम्झण या उनजी सिंधी आम ॿोली में चए त हज़म करणु। इन वजह खां नंढा नंढा जेको आहे वीडियोस ठाहियूं था नंढे नंढे टॉपिक ते त जीअं तव्हां आसानी इहे शयूं सम्झी सघो। मुंहिंजो नालो आहे डॉक्टर रहीम बख़्शुमरो ऐं मां शाबती यूनिवर्सिटी सां तालुक़ु रखां थो। अचो त जेको आहे इनखे वधीक सम्झूं त इहे वेरिएबल छा हूंदा आहिनि, केस छा हूंदो आहे, कीअं मर्ज कजे, इन लाइ कहिड़ा तरीक़ेकार आहिनि। हीअ जेका वीडियो जो पहिरियों हिसो जेको उहो असांजो जेको आहे उहो थ्योरिकल आहे, नज़रियाती आहे, जंहिंमें असां इन शयुनि खे सम्झंदासीं। उन खां पोइ ॿियो जेको हिसो हूंदो उहो असांजो अमली कम ते मुश्तमिल हूंदो, जंहिंमें असां अमली तौर ते सम्झंदासीं त स्पीसीस में असां डेटा खे जेकी फाइल आहिनि उहे डेटा फाइल जेके उनमें जेके वेरिएबल या केस आहिनि, वेरिएबल खे कीअं मर्ज कजे ॿिनि वेरिएबल सां, ऐं केस में जेका डेटा उनखे डेटा ॿिए केस सां कीअं मर्ज कजे, इन हवाले खां शयुनि खे सिखंदासीं। हाणे जीअं ॼाणो था त हीअ जेको वीडियो जेकी नंढी अम्ब्रेला आहे उनमें हिकु कमु हले पियो, उनमें हीअ जेको आहे त कोशिशि इहा आहे त असां डेटा मैनिपुलेशन ते कमु करे रहिया आहियूं त डेटा खे तव्हां मैनिपुलेट कीअं कयो। इन हवाले खां मुंहिंजो अॻ में वीडियोस जेके आहिनि उहे अवेलेबल आहिनि। डेटा मेन्यू यानी सॉर्ट केसिस के डेटा में जेके सॉर्ट कयल केसिस के उहो तव्हां कीअं कयो, असेंडिंग में कीअं कयो, डिसेंडिंग में, इन हवाले खां वीडियो अवेलेबल आहे मुंहिंजे यूट्यूब चैनल ते। ऐं डुप्लीकेट केसिस खे कीअं फाइंड कयो उहा बि आहे। ऐं अॼु हिन में जेको आउं डिस्कस करे रहियो आहियां त एड केस ऐं वेरिएबल खे कीअं कजे। दोस्तो हाणे जी अॻी ॻाल्हि हली त असांखे कुझु वेरिएबल जेके असां डेटा सेट हूंदा आहिनि उहो मुख़्तलिफ़ डेटा सेट हिकु में जेके कॾहिं असांखे मिलंदी डेटा त असां उनखे मर्ज कीअं कयूं। हीउ हिकु नंढिड़ो इमेज आहे, इहो इमेज बि इहा शइ ज़ाहिर करे रहियो आहे त मिसाल हिकिड़ो डेटा सेट आहे ऐं हिकिड़ो ही ॿियो डेटा सेट आहे। हाणे असां प्लस साइन जो मक़सदु आहे इनखे मर्ज करे असां हिकु डेटा में कीअं जेको आहे सो आणियूं। हाणे मिसाल हिन जेको आहे जो डेटा आहे हिन में ही डेटा जो ही हिसो हिते अची वियो, ही डेटा जो हिसो ही हिते अची वियो। हाणे असां ॿिन्ही खे हिकु फाइल में कीअं मर्ज कयूं, इहो हिन जो टॉपिक आहे असांजो। बिकॉज़ छा थींदो आहे त स्पीसीस हिकिड़ी वर्किंग फाइल आहे, हिकु टाइम ते तव्हां हिकिड़ी फाइल ते कमु करे सघो था, जेको मल्टीपल फाइल ते कमु नथा करे सघो। इन जे लाइ इहो ज़रूरी आहे त मुख़्तलिफ़ जेकी फाइल आहिनि डेटा जा उहे तव्हां हिकु फाइल में मर्ज कयो। इन हवाले खां जेको आहे एट मर्ज वेरिएबल जेको एक्टिव डेटा सेट विथ इन द डेटा सेट, इहो ॾाढो इंपॉर्टेंट आहे। इनखे असां हाणे इन में असांखे कुझु रोज़ हूंदा आहिनि, कुझु कॉलम हूंदा आहिनि। रोज़ जेके तव्हांजा केस थी विया ऐं कॉलम जेके उहे तव्हांजा वेरिएबल थी विया। हाणे मिसाल तौर ते ईअं आहे त इफ देयर वर द इन द डेटा सेट डेट कंटेन एम्प्लॉय सैलरीज़। हाणे मिसाल तव्हां हिकिड़ी ऑर्गेनाइजेशन हलाए रहिया हो, हिकिड़ी फाइल में तव्हांजी जेको आहे डेटा एम्प्लॉइज़ जी बायोग्राफी आहे, डेमोग्राफिक इंफॉर्मेशन आहे, ॿिए फाइल में उनजी सैलरीज़ आहिनि, ॿिए कंहिं फाइल में उनजो आईडीज़ हूंदियूं। एॾी मुख़्तलिफ़ फाइल आहिनि। इन फाइलनि खे हिक में कीअं मर्ज कयूं,
इन हवाले खां इन वीडियो में डिस्कस करे रहिया आहियूं। हाणे हिकिड़ो ही फाइल आहे जंहिंमें असांजो एम्प्लॉई आईडी आहे, ही मुख़्तलिफ़ एम्प्लॉइज़ आईडी आहिनि, टाइप आहे, ही मुख़्तलिफ़ डिटेल आहे। हिन में असां अच्छा हाणे हिनखे मर्ज कीअं कजे ॿिनि मुख़्तलिफ़ फाइल खे। हाणे उन फाइल में जीअं त असां वटि ॿ शयूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ो केस हूंदो आहे, हिकिड़ो वेरिएबल हूंदो आहे। हाणे वेरिएबल खे कीअं मर्ज कजे, उनजे लाइ तव्हां डेटा में वञी करे मर्ज हिकिड़ी जेको ईंदी उनखे तव्हां क्लिक कंदव त उहो खुली ईंदो ऐं उन में तव्हां उनखे फर्दर वेंदो त मर्ज एड केस या एड वेरिएबल ईंदो। हाणे जॾहिं तव्हां एड वेरिएबल खे का कंदव त हिते तव्हांखे अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी विंडो खुली ईंदी जंहिंजो मक़सदु आहे त एड ओपन डेटा सेट। जेकॾहिं हिन वक़्तु को डेटा सेट तव्हांजो ओपन आहे, जेको ॿ स्पेस डेटा सेट ओपन आहिनि, त उहो हुते ज़ाहिर थी वेंदो। जेकी तव्हां क्लिक कंदो त उनजो नालो हुते अची वेंदो। ऐं जेकॾहिं तव्हां को बि ओपन न आहे ऐं सिर्फ़ु हिकिड़ो ई फाइल आहे जंहिं ते तव्हां कमु करे रहिया आहियो, त पोइ तव्हांखे जेको आहे त एज़ एन एक्सटर्नल स्पेसिस डेटा फाइल, यानी तव्हांखे ॿियो ॿाहिरों कुझु घुराइणो पवंदो डेटा फाइल। हाणे उन लाइ छा कयो, ब्राउज़ करे ऐं को वेबसाइट ते किथे पियो आहे या तव्हांजी डायरेक्टरी में जेको किथे पियो आहे, त उनखे तव्हां ब्राउज़ करे हिते आणे करे कंटिन्यू कंदव त उहो खुली वेंदो। हाणे उन खां पोइ तव्हांखे अहिड़े क़िस्म जो जेको आहे हिकिड़ो ॿियो विंडो खुली ईंदो। जॾहिं तव्हां ओके प्रेस कंदव त उन में तव्हांखे एक्सटेंडेड वेरिएबल ऐं न्यू एक्टिव डेटा सेट, जेको न्यू एक्टिव डेटा सेट आहे, हाणे हिन में तव्हांखे ॿिनि क़िस्म जी डेटा मिले थी। हाणे हिन में तव्हां ॾिसंदव त हिकिड़ो ही स्टैटिक आहे ऐं हिनखे थोरो हेठि कंदव त इहो तव्हांखे प्लस जो ही प्लस आहे। हाणे प्रैक्टिकली जॾहिं असां कंदासीं तव्हां लाइ असां सम्झी वेंदो त ही प्रैक्टिकली कीअं थींदी, पर छुटी करे थोरो सा असांखे जेको बैकग्राउंड हुजणु घुरिजे। हाणे ही जेको आहे स्टैटिक जो मक़सदु आहे त एक्टिव डेटा सेट, ही तव्हांजो एक्टिव डेटा सेट थी वियो। ऐं ही प्लस जो साइन आहे जेको तव्हां खणी आया आहियो ॿिए हंधां, जंहिंजो मक़सदु ही आहे जेको आहे रिसर्च स्पेसिस डेमोग्राफिक वेरिएबल। जेके तव्हां हिते ॾिसंदव त ही साॻियो ई आहे डेमोग्राफिक वेरिएबल, जेको हिते फाइल असांखे नज़र अची रहियो आहे। यानी हिन जा जेके बि इन में आहिनि उहे हिन में बि आहिनि ऐं हिते बि पियो आहे। हिनखे तव्हां केॾे हेठि कंदासीं त असांखे इन जा प्लस जेको साइन ऐं स्टैटिका ॿई जेके असांखे हिते मिली वेंदा। अच्छा, जॾहिं पंहिंजो प्रोसेस पूरो कयोसीं त तव्हां ॾिठो त हिते जनरल एजुकेशन जेके डेमोग्राफिक वारा जेके वेरिएबल हुया उहे सभु असांजा हिन में मर्ज थी विया। हाणे असांजा ॿ डेटा सेट मिली करे हिकु डेटा सेट थी वियो। ही त तव्हां हिनखे पोइ थोरो वञो त हिते ॾिसंदो त तव्हांखे कंहिं बि क़िस्म जा डेमोग्राफिक वेरिएबल कोन मिली रहिया आहिनि, पर इन प्रोसेस करण खां पोइ जेके वेरिएबल आहे असांजे इन डेटा सेट में एड थी विया आहिनि ऐं हिते उहे ज़ाहिर थी रहिया आहिनि तव्हांखे। अच्छा, उन खां पोइ असां ॻाल्हि कंदासीं केस खे कीअं कयूं। त एड केस मर्ज द एक्टिव डेटा सेट विद एनदर डेटा सेट, उनखे तव्हां हिकिड़े डेटा खे ॿिए डेटा सेट सां तव्हां मर्ज करे सघो था। मिसाल तौरु छा आहे, यू माइट रिकॉर्ड the same information for customer gender wise in the separate file, यानी मेल जो हिकिड़े फाइल में आहे ऐं फीमेल जो ॿिए फाइल में आहे। हाणे इन ॿिन्ही खे जेका डेटा खे जेंडर वारी जेका तव्हांजी कैटेगरी आहे उन में कीअं मर्ज कजे, त इन हवाले खां इहे थी विया असांजा केस। हाणे तव्हां ॾिसंदव त ही तव्हांजो जेंडर जी इंफॉर्मेशन आहे, जंहिंमें असां कुझु शयुनि खे एड कयूंसीं। ही नज़र अची रहियो आहे त ही असां हिकिड़ो नओं केस जेको हिन में एड कयो आहे। मां वरी बि रिपीट कंदुमि त ही जेके बि 182, 83, 84 खां बि 190 ताईं, यानी 175 खां 190 ताईं जेके बि इहे असांजा केस आहिनि, ऐं आई डी जेंडर QPE खां वठी SQ3, ही सभु असांजा वेरिएबल आहिनि। त हाणे असां में जॾहिं हिकिड़ो केस एड कयोसीं त उहो कीअं एड थींदो, उहो हिन तरीक़े सां तव्हांजे आख़िरि में उहो केस एड थी वेंदो। अचो त एड कयूं केस खे। अॻु में असां वेरिएबल खे पंहिंजो एड कयोसीं, हाणे केसिस खे था एड कयूं। साॻियो ई प्रोसेस तव्हां फॉलो कंदो, डेटा में वेंदो मर्ज फाइल में, ऐं हाणे तव्हां एड केसिस खे सिलेक्ट कंदव। तंहिंखां पोइ वरी साॻी क़िस्म जी तव्हांखे नंढी पॉपअप विंडो खुली ईंदी, जंहिंमें तव्हां खां पुछंदो त छा तव्हांजो एक्टिव डेटा सेट को खुलियल आहे। कोई खुलियल कोन्हे, त इन करे असां कंदासीं, असांखे न, असां खुलियल त कोई कोन्हे, पर असां एक्सटर्नल जेको स्पेसिस फाइल आहे उहो असां खणूं। उहो वञी करे किथे पिया ब्राउज़ करे तव्हां उन लोकेशन ते वञी करे उन फाइल खे हिते तव्हां घुराए वठो या हिते कॉल कयो। उन खां पोइ कंटिन्यू कंदव त अहिड़ो क़िस्म जो तव्हांखे विंडो मिली वेंदी, जंहिंमें तव्हांजा अनपेयर्ड वेरिएबल ऐं हिन में तव्हांजा एक्टिव डेटा सेट आहिनि। हाणे हिन में बि वरी साॻी क़िस्म जी तव्हांखे स्टैटिक एक्टिव डेटा सेट ऐं ॿियो प्लस जेके तव्हां खणी आया आहियो फाइल, इहे ॿ फाइल आहिनि। हाणे हिन में असांखे छा करिणो, असांखे हिन में पेयरिंग करणी आहे।
हिन में पहिरीं करण खां पोइ असां जॾहिं ओके कंदासीं त उहे जेका डेटा आहे उहा असांजी हुन तरफ़ शिफ्ट थी वेंदी। हाणे पहिरीं कीअं करणी पवंदी, हिन वीडियो जे आख़िर में जेको अमली तरीक़े सां उन में तव्हां ॾिसी सघो था त इहा पहिरीं असां कीअं कई आहे। हाणे जॾहिं असां उहो कयोसीं पहिरीं खां पोइ त असांजी डेटा जेका उहा असांजी ॿी मुख़्तलिफ़ डेटा मिली वई 191, 192 खां 2209 ताईं। हाणे जेकॾहिं तव्हां पोइ थोरो वञी ॾिसंदासीं असां त हिते असांजी डेटा हुआ 199 ताईं हुई या 190 ताईं डेटा हुई। हाणे जॾहिं असां में ॿिया केस एड कयासीं त उहा डेटा असांजी 191 खां वधी करे 209 ताईं। अहिड़े तरीक़े सां असां जेका एड केस में कयासीं त असांजी डेटा वधी वई। हाणे ॿ मुख़्तलिफ़ फाइल मर्ज थी करे हिकिड़ी फाइल में अची विया। दोस्तों वरी बि उहा ई मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त हिन वीडियोस जेकी तयारु कंदो आहियां अपलोड कंदो आहियां इन में मुंहिंजे तौर ते मां हीअ 3 बुक रेफर कंदो आहियां ऐं वरी बि तव्हांखे स्ट्रॉन्गली सजेस्ट इहो ई कंदुमि त तव्हां बि इन किताब खे पढ़ो, इनखे सम्झो त ॾाढो फ़ाइदेमंद तव्हांजे लाइ रहंदो। हाणे अचो त असां पंहिंजे प्रैक्टिकल जेको आहे उहो कम तरफ़ वधूं। अचो दोस्तों त हाणे असां पंहिंजे प्रैक्टिकल पार्ट तरफ़ हलूं था। हिन में असां वटि लिखी डेटा सेट आहे जंहिंमें असांखे एम्प्लॉई ID X1, X2, X3 एंड ही 4 वेरिएबल आहिनि। ही असांजा सभु वेरिएबल आहिनि ऐं ही असांजा कैशेस आहिनि। हाणे असां अचो त इन में वेरिएबल खे कीअं एड कयूं। सभु इन तमामु आसान तरीक़ो आहे। असां पंहिंजे डेटा में वेंदासीं ऐं डेटा खां पोइ असां ॻोल्हींदासीं मर्ज फाइल। मर्ज फाइल में असां एड वेरिएबल खे सिलेक्ट कयासीं त असांखे डेटा सेट खुली आयो। हाणे असां ॾिसूं था त हिते असांखे ॿुधाए थो त हिते 2 डेटा सेट तव्हांजा खुलियल आहिनि। हाणे इहे 2 डेटा सेट जेके असांजा खुलियल आहिनि त असांजे मां को हिकिड़ो डेटा सेट खे जीअं सिलेक्ट कंदासीं त ही कंटिन्यू थी वेंदो ऐं जेकॾहिं असां हिनखे सिलेक्ट न कंदासीं त असांजो कोई बि जंहिंखे बि सिलेक्ट कंदासीं कंटिन्यू ओके कंदासीं त उहो डेटा फाइल असांजो खुली ईंदो। मिसाल तौर ते असां चऊं था त असांखे डेमोग्राफिक वेरिएबल खपनि छो जो हिते असां वटि हिन में डेमोग्राफिक वेरिएबल कोन आहिनि। त हाणे असांजो डेटा सेट हिकिड़े में डेमोग्राफिक वेरिएबल ऐं ॿिए में असां वटि जेके आहिनि से ॿिया जेके वेरिएबल आहिनि सभिनी खे मर्ज करणु घुरूं था। त असां हिनखे सिलेक्ट कयासीं ओ कंटिन्यू कंदासीं। पर इन खां अॻु में ही शइ असांखे सम्झणी आहे साॻी त जेकॾहिं असांजा डेटा फाइल ॿई खुलियल न हुजनि हा त पोइ असांखे ही डेटा एक्टिव थी वञे हा ऐं पोइ हिनखे असां ब्राउज़ करे उन फाइल उतां कॉल करायूं। सिंपल इन ॿिन्ही में सिर्फ़ु इहो फ़र्क़ु आहे। कंटिन्यू कंदासीं त असांखे ही जेको आहे हिकिड़ो पॉपअप वीडियो खुली ईंदो। हाणे हिन में कुझु 2 शयूं आहिनि इंपॉर्टेंट आहे त 1-to-1 मर्ज बेस्ड ऑन द फाइल फॉर ऑर्डर। जेको तव्हांजो फाइल जो ऑर्डर आहे डेमोग्राफिक में पूरो फाइल जो फाइल जेको उहो ट्रांसफर थी वेंदो ऐं हिन में आहे त 1-to-1 मर्ज बेस्ड ऑन द की वैल्यूज़। पोइ हिकिड़ो की वैल्यू जेको कॉमन वैल्यू ॿिन्ही में हुजे उहो रखी करे ऐं पोइ तव्हां जेतिरा बि तव्हां घुराइणु चाहियो था पंहिंजा वेरिएबल उन मां उहे तव्हां ओतिरा घुराए सघो था। हिन में फाइल ऑर्डर तहत ईंदो जेको बि ऑर्डर हुनजो हूंदो ऐं हिन में तव्हां पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ जेको तव्हां ऑर्डर चवंदो उन मुताबिक़ इहो थी वेंदो। ऐं हीअ आहे त 1-to-many। हाणे हिन में हिक खां वधीक जेके तव्हांजा फाइल अची सघनि था बेस्ड ऑन की वैल्यू। हाणे हीअ असांजो की वेरिएबल आहे असांजो एम्प्लॉई ID। यादि रखो दोस्तों त जेके 2 डेटा सेट तव्हां पाण में मर्ज करे रहिया आहियो उन लाइ लाज़मी आहे उन में हिकिड़ो कॉमन फैक्टर हुजे। त हाणे हिन में ॾिसूं था त एम्प्लॉई ID हिन में ऐं जेको तव्हां सां डेटा सेट हिन सां गॾु आहे उन में बि हिकिड़ो जेको आहे एम्प्लॉई ID यानी को कॉमन फैक्टर हुजे जेको ॿिन्ही खे कंबाइन करे। इन लाइ हिते असांजी की वेरिएबल उहो असांजो एम्प्लॉई ID आहे। त असां पेज लिखी था लिखूं। हाणे हिते असांजो छो जो असां पूरो सेट घुरायूं था इन करे असांखे की वेरिएबल जी ज़रूरत न आहे। ओके कंदासीं। हाणे तव्हां ॾिठो त जीअं ओके कयोसीं त जेके असांजा 4 जेके असांजा वेरिएबल हुया डेमोग्राफिक वारे फाइल में उहे असांजा 4 ई हिते मर्ज थी विया आहिनि ऐं हाणे तव्हां आसन जेके हाणे तव्हां ॾिसो था त पूरी डेटा असांजी जेका उहा डेटा हिते मर्ज वई आहे। हाणे में कुझु डेटा मिसिंग आहे उहो मिसिंग उनजे करे आहे जो हिन में कुझु डेटा कुझु फाइलनि में कुझु डेटा वधीक ऐं कुझु घटि आहे। हाणे हिनखे बराबरि कीअं कजे तमामु आसान हिनखे सिलेक्ट करे जेतिरी तव्हांजी डेटा आहे उन डेटा खे तव्हां सेट करे ऐं तव्हां हिनखे ख़तमु करे सघो था। हीअं तव्हां जेको हाणे हिन में तव्हां हिकिड़ी शइ यादि रखो हीअ हिकु डेटा पॉइंट्स डेटा आहिनि इहे डॉट्स आहिनि इहे बुनियादी तौर ते तव्हां जेके इनखे रीड कंदव त पोइ न त की इहे हिते हूंदा त छा थींदो जॾहिं तव्हां फ्रीक्वेंसी में वेंदव त इहे डेटा जेके डॉट्स आहिनि इहे बि काउंट थी वेंदा एज़ अ मिसिंग वेरिएबल। सो मिसिंग वेरिएबल ख़तमु कयो लास्ट में इन डेटा जेकी डॉट आहे इनखे डिलीट बटन सां हणी करे इनखे ख़तमु करे छॾियो। हाणे तव्हां बक़ाया जेके आहिनि उहे बि सिलेक्ट करे डिलीट वारे बटन खे दॿाईंदव त इहे सभु गाइब थी वेंदा।
हाणे तव्हांजी डेटा फाइल जेको आहे उहो बिल्कुलु जेतिरा तव्हांजा केसिस आहिनि ओतिरा ई तव्हांजा सभु केसिस बराबरि थी विया 257 सभिनी जा। हाणे असांजो इन में वेरिएबल एड थी वियो। अच्छा दोस्तों, त असां ॿिए मेथड से वञूं। हाणे असां एड वेरिएबल में वियासीं ऐं साॻियो हिन वक़्तु असां वटि को बि डेटा सेट ओपन कोन्हे, इन करे तव्हां ॾिसो था त हीउ इनएक्टिव लॻो पियो आहे ऐं हीउ एक्टिव लॻो पियो। इन करे असांखे हिनखे हिकिड़ो डेटा फाइल खणाइणो आहे। कहिड़ो खणाइणो आहे? डेमोग्राफिक सां खण, त तव्हां ॿियो को फाइल बि खणी सघो था। कंटिन्यू। हाणे असां जेको हीउ मेथड आहिनि, मर्ज मेथड आहिनि, हिकु ॿ ऐं टे, असां इन ॿिए मेथड ते फोकस कयूं पिया ऐं इन वेरिएबल में वेंदासीं। वरी बि मां ॻाल्हि कंदुमि त तव्हांजे ॿिनि डेटा सेट में जेके तव्हां जंहिंजा वेरिएबल पाण में मर्ज करणु घुरो था, उन में को न को कॉमन शइ हुजे। ही कॉमन फैक्टर ॿिन्ही में आहे। वेरिएबल में वियासीं। हाणे तव्हांखे डेमोग्राफिक इंफॉर्मेशन मां कहिड़ी कहिड़ी शयूं खपनि त तव्हां उहो सिलेक्ट, जेके तव्हांखे सभई खपनि त को मसइलो कोन्हे, जस्ट ओके कंदव त तव्हांजे साम्हूं इहे सभु खुली आया। हाणे असां वरी ॿी रोटी ॾाढी सारी डेटा सेट ते अची वियासीं। हाणे त चऊं त यार असांखे शब्द न घुरिजनि, पर कुझु ज़रूरत पई वारी जेकी मिसाल असां चऊं था यार पास्ट एक्सपीरियंस क्या ज़रूरत कोन्हे, इनखे इंट्रस्टेड न आहियूं ऐं एज कहिड़ी बि हुजे को मसइलो कोन्हे, इनखे ॿिन्ही खे असां एक्सक्लूड करे छॾियोसीं। हिते तव्हां ॾिसंदव त एक्सक्लूड वेरिएबल, हाणे ही सभु वेरिएबल नए डेटा सेट में इंक्लूड हूंदा, यानी 4 त ही वेरिएबल थी विया ऐं पंजो जेको एम्प्लॉय आई डी हुन में बि साॻियो सेट में, हिन में बि साॻियो ई आहे ऐं ॿ जेके असां डेमोग्राफिक मां असां खणणु चाहियूं था, ॿ असां छॾे ॾिनासीं। त ओके कंदव त इहे तव्हांजा ॿ हिते अची विया ऐं ॿ तव्हांजा एक्सक्लूड थी विया। हाणे तरीक़े सां असां पंहिंजी चॉइस जा जेके वेरिएबल असां पंहिंजी ऑर्डर तहत असां कॉल करायोसीं। हुन में अॻ में मेथड में इहो हो त असां उन जेको ऑर्डर हो उन ऑर्डर तहत असां सभु घुरायूं पिया। हाणे असां वेरिएबल थी विया। हाणे असां वरी केसिस तरफ़ हलूं था। केसिस खे कीअं एड कयूं? तमामु आसान आहे। डेटा में वञी करे साॻियो ई मर्ज फाइल में, पर हिन दफ़े असां एड केसिस कंदासीं। कयोसीं त साॻियो साण को फाइल डेटा खुलियल कोन्हे, इन करे असां फाइल कयूं, खोलियूं, हिन ॾिसूं असांजा मर्ज केस सां ही जेके डेटा मर्ज कयूं। हाणे लाज़मी आहे इहो आहे त ॿिन्ही जे विच में जेको आहे जेकी वेरिएबल जा नाला आहिनि उहे साॻिया हुजणु घुरिजनि, छो जो असां ॿिनि वेरिएबल जे विच में जेके केसिस रहियल आहिनि उहे असां मर्ज कयूं था, त उहे लाज़मी आहे। त हाणे हिन डेटा सेट जेको असां खोलींदासीं उन में बि जेके केसिस आहिनि उहे साॻिया ई तव्हांखे मिलंदा। ओपन ऐं कंटिन्यू। ठीकु। हाणे असांजे साम्हूं अची वियो। हाणे असां ॾिसंदासीं त ही एक्टिव डेटा सेट आहे ऐं ही जेको आहे असांजो एक्टिव डेटा सेट जेको हिन वक़्तु असां वटि ही आहे ऐं ही प्लस जेको असां डेटा सेट कॉल करायोसीं हाणे। ठीकु आहे। हाणे मर्ज के जेको हाणे असां कॉल करायोसीं, हाणे ही वेरिएबल जेके एक्टिव डेटा सेट में कहिड़ा वेरिएबल, ही 1 खां 4 आहिनि, ही 1 खां 4 वेरिएबल आहिनि। हाणे असांखे कीअं ख़बर पई? ऐं आई डी जेको असांजे ॿिन्ही विच में कॉमन आहे। हाणे असां जेको आहे जेके असांजा जेके कीअं ख़बर पई त असांजे हिन डेटा सेट यानी प्लस वारे डेटा सेट में कहिड़ा कहिड़ा आहिनि, असां सिलेक्ट करे असांखे हिन तरफ़ यानी अनपेयर्ड वारे में मोकिलींदासीं त असांखे हाणे असांखे ॿिनि क़िस्म जा वेरिएबल मिलनि। हिकिड़ा स्टैटिक्स आहिनि, ही तव्हांजा स्टैटिक डेटा सेट, ही जेको डेटा सेट असांजो हिन वक़्तु आहे, ऐं जेके ही प्लस आहिनि जेके असां एड करणु चाहियूं था, प्लस इन जे करे असां एड था करणु चाहियूं, उहो जेको डेटा फाइल हाणे असां खोलियोसीं। हाणे असां छा कंदासीं त 1 खे 1 सां पेयर कंदासीं ऐं हेॾे मोकिले छॾींदासीं। 2 खे 2 सां कंदासीं। अच्छा, यादि रखो स्टैटिक ऐं 2 वारो ऐं जेको आहे सो +2 वारो ॿई पाण में पेयर कंदा वेंदासीं। 3 स्टैटिक वारो ऐं स्टैटिक वारो प्लस वारो ऐं आख़िर में इहे ॿई पाण में जीअं असां पेयर कयासीं त असां ओके कंदासीं त असांखे मिली वेंदो। अच्छा, हिन में तव्हां ॾिसो त डेटा सेट असां वटि आहे केतिरो। ठीकु आहे। हिन में असां डेटा सेट खे असां हिनजी जेको एक्स्ट्रा आहे असां हिनखे ख़तमु था करे छॾियूं। ठीकु। हाणे असां वटि जेके आहिनि टोटल 200 डेटा केसिस आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। हाणे जॾहिं असां हिनखे पाण में पेयरिंग कईसीं, ओके कंदासीं, ॾिसो हाणे छा थो थिए त हाणे असां ॾिसो अॻ में असांजा 200 केसिस, हाणे असांजा केसिस वधी विया। हाणे जेतिरा बि केसिस हुन डेटा सेट में हुया उहे सभु हिन में मिली करे 200, हुन में 200 400 डेटा सेट थी विया। हाणे इन तरीक़े सां असां सम्झोसीं त केसिस खे तव्हां कीअं मर्ज कयो। हाणे वरी बि इहा ई ॻाल्हि त केसिस में जॾहिं तव्हां मर्ज कयो था हिकु डेटा फाइल मां ॿी डेटा फाइल में, त लाज़मी इहो आहे त ॿिन्ही जा जेके वेरिएबल जा नाला आहिनि उहे साॻा ई हुजनि। पोइ केसिस जंहिंमें 300 हुजे, हिन में 400 हुजे, त उहो पाण में मर्ज आसानी थी वेंदा। हीउ हिकु तरीक़ो हो जंहिं तरीक़े सां असां पंहिंजे डेटा फाइल आहिनि हिक ॿिए सां मर्ज करे ऐं असां पंहिंजो कमु करे सघूं था।
हाणे हिन वीडियो में असां इहो सम्झोसीं त वेरिएबल खे ऐं केस में पाण में कीअं मर्ज कजे ॿ डेटा फाइल मुख़्तलिफ़ हुजनि। आख़िर में उमेद कयां थो त हीउ जेको प्रैक्टिकल आहे तव्हांखे ॾाढो वणियो हूंदो। जेकॾहिं वणियो आहे त यार लाइक बि करे वठो ऐं अञा थोरी हिमत कंदो त इनखे तव्हां सब्सक्राइब बि करे वठो त बहितर रहंदो। तव्हांजी तमामु वॾी महिरबानी।